अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत ऐं गॾियल क़ौमुनि जी मेज़बानी हेठि आलमी तरक़ियाती भाईवारनि सां महांगी बाबति तक़रीब थी आहे। तक़रीब जो मक़सदु गॾियल क़ौमुनि ऐं ॿियनि आलमी तरक़ियाती भाईवारनि सां दृढ़ा लाॻापा बणाइणु आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे, सिंध जे अहम चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु स्ट्रेटेजिक डायलॉग असांजे इज्तिमाही अज़्म जो अक्स आहे। सिंध तरक़ी जे सफ़र में अहम मोड़ ते आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे, असांजो सूबो तारीख़ ऐं सक़ाफ़त सां मालामाल हुजण सां गॾु चैलेंजिस खे बि मुंहुं ॾेई रहियो आहे। मौसमियाती तब्दीली, इंफ्रास्ट्रक्चर, समाजी इक़्तिसादी अणबराबरी ऐं वधंदड़ आबादी वॾा चैलेंजिस आहिनि। सिंध हुकूमत बहितर मुस्तक़बिल ऐं ख़ुशहाल सूबे जी तामीर लाइ कोशिशूं करे रही आहे। वॾे वज़ीर जो चवणु हुयो, हाणे असांखे पंहिंजे स्ट्रेटेजिक तरजीहुनि खे नुमायां करणो आहे। असांखे सिंध जे समाजी इक़्तिसादी तरक़ी लाइ पंहिंजो नज़रियो पेश करणो पवंदो। सिंध खे मौसमियाती तब्दीली जे तबाह कंदड़ असरनि खे मुंहुं ॾियणो पियो। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी तयारी सिर्फ़ ज़रूरत न पर अख़लाक़ी फ़र्ज़ आहे। वॾे वज़ीर जो चवणु हुयो, असांखे पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट खे मज़बूत बणाइणो आहे। गॾियल फ्रेमवर्क ज़रिए असराइतनि ऐं ड्रिघनि नतीजनि खे यकीनी बणाए सघिजे थो। वॾे वज़ीर जो चवणु त असां सम्झूं था त सहकार सां ई बहितर रस्तो निकिरी सघे थो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत ऐं गॾियल क़ौमुनि जी मेज़बानी हेठि आलमी तरक़ियाती भाईवारनि सां महांगी बाबति तक़रीब थी आहे। तक़रीब जो मक़सदु गॾियल क़ौमुनि ऐं ॿियनि आलमी तरक़ियाती भाईवारनि सां दृढ़ा लाॻापा बणाइणु आहे। वॾे वज़ीर जो वधीक चवणु हुयो त सिंध जे अहम चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु स्ट्रेटेजिक डायलॉग असांजे इज्तिमाही अज़्म जो अक्स आहे। सिंध तरक़ीअ जे सफ़र में अहम मोड़ ते आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु हुयो त असांजो सूबो तारीख़ ऐं सक़ाफ़त सां मालामाल हुजण सां गॾु चैलेंजिस खे बि मुंहुं ॾेई रहियो आहे।